तरक्की पसंद पार्टी मरकज़ी सतह शहीद अल्ताफ़ जसकानी की पहिरीं वरसी STB हाउस टंडो मोहम्मद खान में वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी तक़रीब की सदारत ज़िले सदर इक़बाल हाजाणू कई। वरसी तक़रीब के इक़बाल हाजाणू, सारंग शाह, अनीस सुबकोटो, जुमन समूह, तेलके बुलड़ी शाह करीम के सदर, अली नवाज़ समूह, मोहम्मद बचल सिंधी ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद अल्ताफ़ जसकानी मादरे वतन सिंध लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई हमेशह लाइ अमर थी वियो। शहीद सिंध जी शहादत सिंधी क़ौम में नओं उत्साह पैदा कयो आहे। तक़रीब में शहीद सिंध जी जदोजहद खे उजागर करण लाइ वचन कयो वियो त शहीद सिंध खे भेटा पेश करण लाइ 2 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। मेणबतियूं पुड़ ॿारी वयूं। शहीद सिंध खे भेटा पेश कई वई। तक़रीब में अॻवाननि कारकुननि लुड़कनि जी भेटा पिणु पेश कई।